एक नई तहक़ीक़ में अजीब ॻाल्हि इहा साम्हूं आई आहे त ॿियनि जे जिस्म जी बूइ सिंघण सां एंज़ाइटी या परेशानी घटिजी सघे थी। स्वीडन जे मुहक़क़िक़नि इहो नओं तजुर्बो पंहिंजी तहक़ीक़ में कयो, जंहिंमें बग़लनि जे पघर जो इस्तेमालु कयो वियो ऐं उन जे नतीजनि में चयो वियो आहे त एंज़ाइटी खे इंसानी कीमो सिग्नल्स जी मदद सां घटाए सघिजे थो। स्वीडन में कैरोलिंस्का इंस्टीट्यूट जे मुहक़क़िक़नि पंहिंजी तहक़ीक़ में ॿुधायो त जॾहिं माइंडफुलनेस थेरेपी सां बूइ बि हुजे त एंज़ाइटी में तक़रीबन 40% घटिताई अचे थी। तहक़ीक़ मूजिबि इहा बूइ इंसाननि खे खाधे या धुएंदार बाहि मां ख़तरो महसूस करण में मदद करे सघे थी। स्वीडिश मुहक़क़िक़नि जो चवणु आहे त इंसानी जिस्म जी इहा बूइ असांजी जज़्बाती कैफ़ियत यानी इहो ॿुधाए सघे थी त इंसान ख़ुशि आहे या ॻणितीअ में आहे। हिन तहक़ीक़ लाइ मुहक़क़िक़नि एंज़ाइटी में मुब्तला 48 औरतुनि खे बग़लनि जे पघर जा कुझु नमूना सिंघण ऐं गॾोगॾु माइंडफुलनेस नाले रिवायती थेरेपी हासिल करण जो चयो। हिननि 48 औरतुनि मां कुझु औरतुनि खे वाक़ई बग़लनि जे पघर खे सिंघण लाइ नमूना ॾिना विया ऐं ॿियनि खे साफ़ हवा ॾिनी वई। तहक़ीक़ जा नतीजा साम्हूं आया त इहे औरतूं जिन बग़लनि जे पघर जी बूइ सिंघी हुई उन्हनि में थेरेपी जो असरु वधीक नज़र आयो। स्टॉकहोम में कैरोलिंस्का इंस्टीट्यूट जे सरबराह मुहक़क़िक़ एलिसा वेगना चयो आहे त हिकु अहिड़ो इंसान जेको घणो ख़ुशि हुजे ऐं हिकु अहिड़ो इंसान जेको कंहिं फिल्म जी क्लिप ॾिसी डिॼी वञे, ॿिन्ही जे जिस्म मां पैदा थींदड़ पघर जो हिकु जहिड़ो असरु हूंदो आहे। इन लाइ शायदि आम तौर ते पघर में इंसानी कीमो सिग्नल्स बाबति कुझु अहिड़ो मौजूदु हो जेको हिन तहक़ीक़ दौरान एंज़ाइटी जे इलाज ते असरअंदाज़ थियो। हुननि चयो त इहो बि थी सघे थो त रुॻो कंहिं ॿिए इंसान जी मौजूदगी साम्हूं अचण सां हिन तहक़ीक़ दौरान इहो असरु साम्हूं आयो, पर अञा असांखे इन जी तस्दीक़ करण जी ज़रूरत आहे। असुल में असां हाणे अहिड़ी ई रीति हिकु ॿियो मुतालियो करे रहिया आहियूं त जीअं ताज़ी तहक़ीक़ में साम्हूं आयल नतीजनि जी तस्दीक़ करे सघिजे। हिन तहक़ीक़ जे कुझु शुरूआती नतीजनि खे हलंदड़ हफ़्ते पेरिस में थियल हिकु तिबी कॉन्फ्रेंस में पेश कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk